जेको मुंहिंजो रीसेंट वीडियो आहे सिक में, उहो त टिकटॉक ते ईअं वायरल थियो आहे पाकिस्तान में जीअं लैम्बोर्गिनी थियो इंडिया में। ऑल ओवर इंडिया, ऑल ओवर द वर्ल्ड, जेके बि यंगस्टर्स ऐं ॿारनि खे सिंधी अचे थी, दे शुड स्टेप फॉरवर्ड एंड टेक प्राइड इन देयर लैंग्वेज एंड डू समथिंग यूज़िंग सिंधी लैंग्वेज। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। 15 अगस्त 2019 ते 72 साल थी इंडिया पाकिस्तान जे पार्टीशन के। इन पार्टीशन माल सिंधी कम्युनिटी जाम कुछ स्ट्रगल ॾिठी, जाम कुछ गो थ्रू कयूं, सब छॾे करे हिते आया इंडिया में एंड वापस खां पंहिंजो घर चालू कयूं। जाम ॼणा इन आस में आया कि हो वापस वेंदा, पंहिंजा घर उते छॾे आया, उन्हनि खे ख़बर न हुई कि हमेशा लाइ था वापस अचनि। अॼु असां सिंधी कम्युनिटी जी जेकी हालत आहे इंडिया में, सुठी बुरी, उहो डिस्कस करण लाइ मूंसां गॾु ॿ महान हस्तियूं आहिनि। भगवान दास निरंकारी, वंदना निरंकारी जा दादा एंड वंदना निरंकारी, जिन सिंधी समाज में पंहिंजो ॾाढो वॾो योगदान ॾिनो। अॼु असां उन्हनि सां पार्टीशन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं एंड सिंधी कम्युनिटी जे फ्यूचर जे बारे में, पास्ट खे ॾिसंदे। अचो त ॻाल्हायूं ॿिन्हिनि सां। दादा थैंक यू, वंदना वेलकम। अच्छा दादा, तव्हां सिंध में किथे ॼाया हुया, कहिड़े साल में? पुट, सिंध में असां फुल वॾा, उन खां पोइ असांजा वॾा उथी अचे लाड़काणे में वेठा। जेका पढ़ाई वग़ैरह मां कई, छो जो उते 6 साले खां पोइ स्कूल में दाख़िला ॾींदा हुया ऐं मास्तर असांजा मुसलमान हुया, हिंदू घटि हुया। 4थे दर्जे ताईं मां उते पढ़ियुसि लाड़काणे में। नंढो भाउ जंहिंजो नालो नारूमल हो, मुंहिंजो नालो भगवान दास, असांजे पिता जो नालो टेकचंद, माता जो नालो देवीबाई। परिवार में 4 सदस्य हुयासीं ऐं असांजी भेण जी बि शादी थियल हुई। त लाड़काणे में असां काफ़ी समय रहियासीं। दादा, तव्हांजो पार्टीशन जो एक्सपीरियंस ॿुधायो। तव्हां पार्टीशन महिल इंडिया कीअं आया एंड कहिड़े साल में आया? असां पुट 1947 जी एंड यानी 48 जी शुरूआत उन वक़्तु हेॾे आयासीं। अचण जो तरीक़ो असांखे त ध्यानु हुयो त असां झटि वरी वापसि ईंदासीं। असां उते पंहिंजे घर में सामान वग़ैरह रखी कुर्फ ॾेई ऐं आयासीं। जंहिं वक़्तु ॿाहिरि निकितासीं त गवर्नमेंट असांखे ट्रेन जे ज़रिए कराची पहुचायो। कराचीअ में नारायण धाम नाले सां हिकु संस्था हुई, वॾी संस्था हुई ऐं वॾी उते धर्मशाला ठहियल हुई। उन धर्मशाला में असांखे काफ़ी सिंधी, माना रुॻो असांजो परिवार न, पर काफ़ी सिंधी परिवार उते पहुतल हुया। ऐं उन खां पोइ असांखे गवर्नमेंट चयो त तव्हांखे पाणीअ जे जहाज़ रस्ते अव्हांखे बॉम्बे मोकिलींदासीं। उन करे असांखे उते 5-6 ॾींहं रहिणो पियो ऐं खाधो पीतो उते सभु जेकी बि उहा संस्था करे पई नारायण धाम वारा, असांखे उते खाधो पीतो 3 टाइम नेरनि मंझंदि राति मिले पई। 5-6 ॾींहं खां पोइ असांखे पाणीअ वारे जहाज़ में चयूं भई अॼु तव्हांजो जहाज़ आयो आहे। उन जहाज़ जो नालो हुयो जहांगीर जहाज़। उन में असांखे विहारियऊं। 2 ॾींहंनि खां पोइ असां बॉम्बे पहुतासीं। बॉम्बे उन वक़्तु असांखे धिका ठहियल हुया, माना विच में मालगाॾा ऐं हे हो, उन्हनि जे पासे ॾांहुं जेके प्लेटफार्म ठहियल हुया, असांखे उन्हनि प्लेटफार्मनि ते रहायूं। उन्हनि प्लेटफार्मनि ते रहण सां काफ़ी सिंधी हुयासीं, जंहिंजो कोई हिसाबु कोन्हे को, पर खाधो पीतो गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे मिलंदो हो। कुझु ॾींहं रहण खां पोइ उते बरसाति पई ज़ोरदार। बरसाति एॾी जो हेठों पाणी वहे पियो, असां उते सुम्हिया पिया आहियूं, सवड़ पायूं, चादर पायूं, उते सुम्हिया पिया आहियूं, पर कोई इलाजु कोन हुयो। पाणी हेठि जेको
लाइन हुई हिन जी रेलवीअ जी, उन में पाणी हलियो पियो वञे। उन खां पोइ सुबुह जो हिकिड़ो वॾो गोडाउन हुयो उन्हनि जो गवर्नमेंट जो, उन में असांखे चयूं भई तव्हां उते हली रहो। पर हवा एॾी जो असां 4-4 ॼणा गॾिजी हिक ॿिए खे पकिड़े असां उन गोडाउन में पहुचूं पिया। उन खां पोइ 2 ॾींहं असांखे उते रहायूं। 2 ॾींहंनि खां पोइ चयूं त मल्हाद जे भरिसां मध्य कैंप, काफ़ी सिंधियुनि खे ख़बर आहे मध्य कैंप हुयो झंगल, पर उते ब्रेकूं ठहियल हुयूं ब्रेकुनि वांगुरु, त उते असांखे रहायूं। असां घर जा भाती 4, असां सां ॿियो मासड़ ऐं मासी उन्हनि जी औलाद, उहे गॾु हुयासीं परिवार। उते जंहिं वक़्तु रहियासीं त कुझु ॾींहंनि खां पोइ असांजो पिता साहिबु ज्योति जोत समाइजी वियो। उन खां पोइ उते साल खनि रहियासीं। उन खां पोइ चयूं त भई हीअ कैंप असां बंदि था कयूं पिया। 3 ऑप्शन ॾिनऊं, हिकिड़ो भूसावल, ॿियो नासिक, टियों कोल्हापुर। इन विच में असांजो वॾो भाउ खूबचंद जंहिंजो नालो हुयो, उहो अवली पिता खां जुदा हुया, उहे कोल्हापुर हलिया आया। इन करे पोइ असां मासड़ सां सलाह करे उन्हनि सां गॾु भूसावल पहुतासीं। भूसावल में असांजी माता ख़ुशि न थी पई। उन माता जे ख़ुशि न थियण करे उते ॿियो कोई वहार वसीलो हुयो कोन। रोटी पाणी गवर्नमेंट ॾींदी हुई। कुझु जेकी बि कमकार कंदा हुआसीं जे पंहिंजे उदर पूर्ण लाइ। उन खां पोइ असांजा माता साहिब बि ज्योति जोत समाइजी विया ऐं उन्हनि खे हिकिड़ी अहिड़ी बीमारी थी पई जो पेरनि में जलन, हेठि पेर रखी न सघनि। त तव्हां घणे साल जा हुया जंहिं महिल पार्टीशन थी? उन वक़्तु असांजी उमिरि माना इहा 51 जी ॻाल्हि आहे, माना 37 ऐं 10 47 ऐं 3 या माना 10 ऐं 3 13-14 सालनि जो। विरांगे महिल? उतां जंहिं महिल आयासीं 10 सालनि जा। 48 में? हा, 10 सालनि जा। त दादा तव्हां सिंगिंग कॾहिं चालू कई ऐं कीअं चालू कई? गायकीअ में तव्हांजो शौक़ु कीअं थियो? गायकीअ में काफ़ी समूह लॻी वियो पुटु। ईअं ई भई फिल्मी गीत ॾिसंदा हुआसीं, उहो ॿुधंदा हुआसीं त ईअं ॻाइण ते दिलि थींदी हुई भई फिल्मी गीत। या किथे ईअं ई भई 4 ॼणा गॾु थियासीं दोस्त सिंधी पाण में भई गीत ॻायूं। उन महिल ईअं फिल्मी गीत ॻाईंदा हुआसीं। त फिल्मी गीतनि जे करे कोई वधीक अहिड़ो ध्यानु न हूंदो हुयो। वंदना, तव्हां कॾहिं सिंधी सिंगर थियण जो डिसीजन खयो? आई थिंक हे कॾहिं प्लान न हुयो टू बी ऑनेस्ट। ईअं थियो हुयो कि हिकु दफ़ो बसि घर ॾे वेठा हुयासीं ऐं असां दादाजी जेका आहिनि उहे जाम स्ट्रिक्ट हुया। स्कूल मां ईंदा हुयासीं जंहिं महिल नंढा हूंदा हुआसीं, असां हिंदी या इंग्लिश में ॻाल्हायूं भाउ भेण पाण में, त चवंदा हुया असांजी मातृभाषा सिंधी आहे न, पोइ तव्हां सिंधीअ में छो नथा ॻाल्हायो। सो ही मेड श्योर दैट वी स्टे कनेक्टेड टू द रूट्स एंड असां सिंधी ॻाल्हायूं पाण में बि। त मुंहिंजे भाउ खे हिकु दफ़ो सिंधी गाना ॿुधणा हुया। यूट्यूब ते सर्च कयूं, कहिड़ो बि गानो वणे न पियो बिकॉज ऑफ द क्वालिटी ऑफ म्यूज़िक। ऐं असां सभिनी खे ख़बर आहे लिटरेचर मेंटेन करण वारा जाम घटि ॼणा हुया ऐं जेका कंदा हुया उहो पंहिंजे तरीक़े सां कंदा हुया, केरु मॉडर्न म्यूज़िक न यूज़ कंदा हुया। ऐं तंहिंमहिल ई लहर हली हुई कोक स्टूडियो जी, नयो नयो फेमस थियो हुयो। त मुंहिंजे भाउ ई आइडिया ॾिनो कि तूं हिकिड़ो ओल्ड सिंधी गानो खण ऐं उनखे मॉडर्न म्यूज़िक विझी रिवाइव कर एंड इट विल वर्क। इट टुक टाइम फॉर हिम टू कन्विंस मी, बट देन मां एक्सपेरिमेंट जे तौर ते सिंधी अबाणी ॿोली कढियो हुयो जेको, त उनजो रिस्पॉन्स ॾाढो सुठो आयो हुयो। सो आई वॉज लाइक ओके, पीपल नीड इट एंड इट्स वर्किंग, आई एम मेकिंग सम डिफरेंस, त कंटिन्यू कयूं था हिन जर्नी खे। त उन खां अॻु तव्हांजो सिंधी सॉन्ग कोई बि पब्लिक डोमेन में न हुयो? न, दैट वाज योर फर्स्ट सॉन्ग? दैट वाज माय फर्स्ट सॉन्ग। दादा, अॼु पार्टीशन खे विरांगे खे 72 साल थिया आहिनि। तव्हां जंहिं महिल आया हुया विरांगे खां पोइ ऐं हाणे तव्हां सिंधी कम्यूनिटी खे कहिड़े कहिड़े दौर मां वेंदो ॾिठो आहे?
कई पुट सिंधियुनि जे मथां पहिरियों जंहिं महिल आयासीं बीमारियूं हवा पाणी चेंज खाधा पीता चेंज कई बीमारियूं थी पयूं पर पोइ समय अनुसार उहे सभु ख़तमु थींदियूं वयूं जीअं ॾींहुं पोइ तीअं हर हिकु पंहिंजे पेरनि ते बीहंदो वियो ईअं न त ठहियो गवर्नमेंट ॾिए थी असां गवर्नमेंट जो ई खाऊं न हर हिकु सिंधीअ सोचियो त असां पंहिंजे पंहिंजे पेरनि ते बीहूं हिकिड़ो असांजे भरिसां जयसिंहपुर शहर आहे उतां जूअर खणी ईंदा हुआसीं उहा अचे टिकेट रेलवीअ जी कुझु बि न पवंदी हुई हितां वञूं गांधीनगर मां उतां उहा जूअर खणी अचूं हिते विकिणूं रुपयो बचंदो हो त अहिड़े नमूने सां असां सिंधी कंहिं ते बोझ बणिजणु न पिया चाहियूं असां पंहिंजी पेरनि ते ॿार ॾेई जेतिरो थी सघे पंहिंजो कमाए करे खाऊं पीऊं याने बोझ कंहिंजे मथां न पइजी करे असां पंहिंजे पेरनि ते बीह करे सिंधियुनि जो इहो नेम आहे त जेतिरो थी सघे पंहिंजे पेरनि ते बीह करे पंहिंजो खाधो पीतो मुयसरु करे सघूं वंदना दादा जो सिंगिंग में ॾाढो शौक़ु आहे जी तव्हांखे ॻाइणु वणंदो आहे आई लव सिंगिंग मूंखे सिंगिंग हिकिड़ो मेडिटेटिव एक्सपीरियंस ॾींदो आहे मुंहिंजो जेका बि लाइफ में स्ट्रेस हूंदो आहे ॾुखु हूंदो आहे उन सभिनी खां परे कंदो आहे ऐं दादा मां चवंदमि मूंखे सॉन्ग राइटिंग वारी ॻाल्हि बि हाणे अचे थी जेकी मां हाणे एक्सप्लोर करणु लॻी आहियां गाना लिखण जी जेकी कला हूंदी आहे उहा ऐं मुंहिंजा जेका पप्पा आहिनि उन्हनि मूंखे ॾाढो उत्साह ॾिनो हुयो सिंगिंग जो उहो हमेशह ऑलमोस्ट हफ़्ते में 3-4 दफ़ा राति जो मूंसां विहंदा हुया and he made sure that I sing something. He has a beautiful God gifted voice and I think unan mai mukhe aaya and my mom's vocal cords are also really pleasing and very soulful so I think it's a mixture of them both. त तव्हांखे लॻे थो दादा जो शौक़ु तव्हांजो शौक़ु ऐं तव्हांखे एज अ फैमिली इहो जेकी लेगेसी मिली आहे दादा मां उहो कंटिन्यू करण जी कुझु ज़िमेदारी आहे तव्हां ते? डेफिनेटली आहे बिकॉज़ मां एक्सपेरिमेंट जे तौर ते जेको शुरू कयो हुयो दैट वर्कड आउट ऐं इनखे मां हिकिड़ो गॉड जो इशारो ई थी सम्झां कि मे बी दैट डिफरेंस विच इज़ हैपनिंग इज़ मच नीडेड इन करे यू नो टिप्स जहिड़ी कंपनी बि आहे अॻिते मूंखे सपोर्ट करणु सो डेफिनेटली आहे तव्हांजो गानो सिंधी अबाणी ॿोली 1.1 मिलियन व्यूज़ मिलिया अथसि अलाए कंहिं छा में राज़िया 1.7 मिलियन ऐं हाणे सिक में 4.1 मिलियन पहिरियों तव्हां मूंखे ॿुधायो हाउ डज़ दैट फील तव्हांखे लॻे कीअं थो? इट फील्स रियली आई एम रियली हैप्पी आई फील रियली मोटिवेटेड एंड आई थिंक सिक में जी सक्सेस जे पोयां टिप्स म्यूज़िक जो ई हथु आहे उन्हनि जो विजन उन्हनि जो जेको कॉन्सेप्ट हुयो उन्हनि जी सॉन्ग सिलेक्शन एंड एवरीथिंग उन्हनि जो ई हथु आहे उन में एंड आई फील रियली गुड आई फील मोटिवेटेड इहे टे गाना जेके सक्सेसफुल थिया आहिनि जेतिरा नंबर्स खणी आया आहिनि उहो जेको रस्तो हुयो उहो केतिरो डिफ़िकल्ट हुयो हेसि ताईं पहुचण में तव्हांखे घणो वक़्तु लॻो छा छा डिफ़िकल्टीज़ आयूं? ऑनेस्टली डिफ़िकल्टीज़ कुझु हुयो ई न सच्ची या बिकॉज़ द टीम कोल्हापुर में बि ॾाढा सुठा कलाकार आहिनि जंहिं म्यूज़िक ॾिनी सुठा वीडियोज़ ठाता त एज सच कोई तकलीफ़ न आई आहे बाय गॉड्स ग्रेस। दादा जंहिं महिल तव्हां पार्टीशन मां हिते आया उन महिल सिंधी भाषा जो छा सिचुएशन हुयो ऐं हाणे इन्हनि सालनि में तव्हां भाषा में छा फ़र्क़ु ॾिठो आहे? पुट अॻी जेका सिंधी भाषा आहे उहा प्योर सिंधी भाषा आहे हाणे जेका बि सिंधी ॻाल्हाइनि था के विच में अंग्रेज़ी लफ़्ज़ था अचनि पिया जेकॾहिं महाराष्ट्र में रहनि था घणा सिंधी त उन में के अल्फाज़ मराठी जुड़ी वञनि था पिया या हिंदी जुड़ी वञनि था पिया या जीअं असांजा कई सिंधी कर्नाटक में रहनि था पिया त सिंधी ॻाल्हाईंदे उन्हनि जी कर्नाटक ज़बान बि थोरा अल्फाज़ अची वञनि था अॻिली जेका हुई सा प्योर सिंधी हुई सिंध प्रांत जी सिंधी ॿोली प्योर हुई हाणे असां गुजरात में वेंदासीं गुजरातियुनि में उते सिंधी ॻाल्हाइनि था पिया ईअं न त न
पर उन्हनि जा के अल्फाज़ उन सिंधी ॿोलीअ सां गॾु गुजराती अल्फाज़ जुड़ी वञनि था पिया। त हींअर प्योर सिंधी जंहिंखे चइजे, अॼु जेका असां सिंधी ॻाल्हाए सघूं था पिया, सो अॼु जी जनरेशन उहे सिंधी प्योर नथा ॻाल्हाए सघनि पिया। पर दादा वंदना, सभु ॼणा चवनि था, जीअं कल्ह तव्हां पंहिंजे टेडेक्स टॉक में बि चयो कि सिंधी ॿोली वन ऑफ द डाइंग लैंग्वेजिस मां आहे, ॿोली मरी रही आहे। तव्हां जे हिसाब सां छा था करे सघूं उनखे चेंज करण लाइ? आई थिंक इंडिविजुअली एफर्ट्स खणणा पवंदा। जेके एटलीस्ट यंगस्टर्स बचा आहिनि जंहिंखे सिंधी ॻाल्हाइणु ईंदी आहे, दे शुड कम फॉर्वड। ना ही सिर्फ़ु सिंगिंग जो फील्ड, बट जीअं तव्हां अॻिते अची करे ब्लॉग्स ठाहींदा आहियो या सिंधी फिल्म फेस्टिवल लाइ इहे सभु इंटरव्यूज़ था वठो उल्हासनगर में, या इवन ऑल ओवर इंडिया, ऑल ओवर द वर्ल्ड, जेके बि यंगस्टर्स ऐं ॿारनि खे सिंधी अचे थी, दे शुड स्टेप फॉर्वड एंड टेक प्राइड इन देयर लैंग्वेज एंड डू समथिंग यूज़िंग सिंधी लैंग्वेज। तव्हां घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियो? बिल्कुलु बिल्कुलु। असली हिंदी या कुझु बि न, प्योर सिंधी। चाहे जिथे बि सिंधी परिवार में हूंदासीं, प्योर सिंधी ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि खे चवंदा आहियूं भई तव्हां ॿारनि खे बि सिंधी सेखारियो ऐं सिंधी पढ़ो, उन में अव्हांजो लाभ आहे। दादा तव्हांजा छा राय आहिनि? सिंधी ॿोली मरी रही आहे, त उनखे छा था करे सघूं बचाइण? उन जे उत्साह लाइ जेको पुटु तव्हां कमु करे रहिया आहियो, छा बसि आहे तव्हांखे जो तव्हां इहो कमु करे रहिया आहियो। दातार अव्हांखे हिमत ॾींदो ऐं अव्हां जीअं जो तीअं। बाक़ी असां बि जिथे बि, ॿियो वरी छा थियो आहे, हींअर जिथे बि सत्संग में वञूं था पिया, त उते सत्संग में जेका गॾियल परिवार आहे, महाराष्ट्र बि आहिनि, हिंदी बि आहिनि, सिंधी बि आहिनि, त इन करे असांखे सत्संग में ख़ासि करे हिंदी ॿोली ॻाल्हाइणी थी पवे पई। पर जिथे सिंधी भेनरूं हूंदियूं आहिनि, त उन्हनि खे मां चवंदो आहियां तव्हां पुटु सिंधीअ में गीत चओ, सिंधीअ में वीचार कयो ऐं सिंधी ॿोलीअ खे वधाइण जी कोशिशि कयो। थैंक यू। वंदना, हाणे तव्हां पंहिंजो फेवरेट हिकिड़ो सिंधी गानो ॻाए ॾेखारियो। फेवरेट त हिकिड़ो मां रिसेंटली गानो ॿुधियो हुयो, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे। दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, ॾाढी असां ॿिन्ही में सिक आहे, ॾाढी असां ॿिन्ही में सिक आहे, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, ॾाढी असां ॿिन्ही में सिक आहे। दादा तव्हां प्लीज़ पंहिंजो हिकिड़ो फेवरेट सिंधी गानो ॻाए ॾेखारियो। सिंधी गानो? हा पुटु, बिल्कुलु। प्यार ही प्यार वधाईंदा हलूं, प्यार ही प्यार वधाईंदा हलूं, वैर ऐं नफ़रत मिटाईंदा हलूं, वैर ऐं नफ़रत मिटाईंदा हलूं, सभ खे पंहिंजो बणाईंदा हलूं, सभ खे पंहिंजो बणाईंदा हलूं, वैर ऐं नफ़रत मिटाईंदा हलूं, वैर ऐं नफ़रत मिटाईंदा हलूं। दादा हाणे तव्हां वैर ऐं नफ़रत जी ॻाल्हि कई, मूंखे प्लीज़ ॿुधायो सिंधी मुस्लिम्स जो छा रोल हुयो पार्टीशन खां अॻु तव्हांजी लाइफ में? कीअं हूंदो हुयो उन्हनि सां तव्हांजो? बिल्कुलु प्यारु हूंदो हो ऐं हिक ॿिए जे लाइ इज़त हूंदी हुई, सम्मान हूंदो हो। कॾहिं बि कंहिंजे लाइ मन में वैर भावना, गैरत भावना न हूंदी हुई। उते मुस्लमान भेनरुनि सां असां रांदि खेॾंदा हुआसीं, चाहे असांजूं ॿचिड़ियूं उन्हनि जे ॿारनि सां रांदि खेॾंदियूं हुयूं। बाक़ी न त अॼु बि उते मां जॾहिं 79 में पाकिस्तान वियुसि, 79 में, एॾो उन्हनि प्यारु ॾिनो, कुर्ब ॾिनो। असांजो भेणीयो हुयो जंहिं दुकान ते रहंदो हो, उहे प्योर मुस्लमान हुया। उन्हनि एॾी इज़त ॾिनी। असांजे पिता जो नालो ॿुधल हुयो, छो जो असांजो पिता जो किरयाने जो दुकानु हूंदो हुयो।
त उन्हनि ॿुधी करे ॾाढो सिक कुर्ब पाण सां गॾु रोटी खाराइण जो या असांजो भाणे जो जेको हिकु वकील हुयो उन्हनि वकीलनि सां मिलियासीं उन्हनि बि जीअं जो तीअं सिक कुर्ब प्रेम ॾिनो। त विरांगे खां पोइ तव्हां घणा दफ़ा सिंध विया आहियो? हिकु दफ़ो। हिकु दफ़ो। हा, ऐं ॾाढो सुठो रहियो? सुठो लॻो। 2.5 महीना रहियुसि उते, 2.5 महीना रहियुसि। उन खां पोइ असांजो वॾो न्याणो भाउ ऐं असांजो वरी विसरी वियो न नालो दादा असांजो वॾो भाउ न्याणो पुट अमृत 3 ॼणा उहे 86 में विया। पर उते भाणेजे जे पुट जी शादी हुई जंहिंजे करे उहे 20 ॾींहं रही वरी उहे तकिड़ा वापसि आया। पर उहे बि सिक कुर्ब माना जीअं जो तीअं जाॾे काॾे घुमिया। ऐं मां उते वियुसि जंहिं महिल त उते मां सत्संग कया दरबारनि में सिंधी भाषा में, उते बिल्कुलु सिंधी ॿोलीअ में उते सत्संग कया। सखर वियासीं, कराचीअ वियासीं, नईं देरे वियासीं जिथे जिथे असांजा माइट हुया, कंबर वियासीं त जिथे जिथे माइट हुया उते वियासीं। उते दरबारियूं ठहियल हुयूं, दरबारनि में मां सत्संग कया भई जंहिं ईश्वर जे वास्ते अव्हांजे मन में प्रेम आहे, श्रद्धा आहे, भावना आहे, सिक आहे, अहिड़े ईश्वर जी ॼाण प्राप्त करण लाइ असांखे ही मनुष्य चोलो प्राप्त थियो आहे। त मां उते सत्संग ई कया 2.5 महीना जेके बि रहियुसि। वंदना, तव्हां पंहिंजे गाननि जे थ्रू सिंध पहुता आहियो, तव्हांजी म्यूज़िक जा उते ॾाढा फैंस वेठा आहिनि। तव्हांजो रिस्पॉन्स माण्हुनि जो रिस्पॉन्स छा रहियो आहे तव्हांजे म्यूज़िक लाइ, तव्हांजे गाननि लाइ? ॾाढो सुठो रहियो आहे। जेकियूं यंग छोकिरियूं आहिनि या इवन वॾा बि आहिनि जाम दुआऊं ॾींदा आहिनि मूंखे एंड यंग छोकिरियूं इंस्पायर थियूं थियनि। एंड जेको मुंहिंजो रीसेंट वीडियो आहे सिक में, उहो त टिकटॉक ते ईअं वायरल थियो आहे पाकिस्तान में जीअं लंबरगिनी थियो इंडिया में। सो इट फील्स रियली गुड। या त हिन सिक में जो टिकटॉक ते तव्हांखे माण्हुनि कहिड़े कहिड़े प्लेटफॉर्म्स ते ठाहे करे मोकिलिया आहिनि, असांखे प्लीज़ थोरो ॿुधायो। हिकिड़ो मां वीडियो ॾिठो जेको चाइना ऐं पाकिस्तान जे बॉर्डर ते ठहियलु हुयो एंड माण्हू रैंडम चीज़ियूं था कनि, दे आर प्लेइंग दिस सॉन्ग सिक में। देन हिकिड़ो हुयो जंहिंमें देयर वॉज एन एक्ट्रेस, उहा कुझु केक कटिंग पई करे एंड सिक में वॉज गोइंग ऑन। पोइ केरु पंहिंजो वीडियो कढी करे ऐं पोस्ट था कनि, त अलॻि अलॻि वीडियोज़ आहिनि अहिड़ा। दादा, तव्हांजे पोटीअ ॾाढो नालो कढियो आहे, कोल्हापुर जी न्याणी ॾाढी फेमस थी आहे। तव्हांखे ॿियनि छोकिरियुनि लाइ छा मैसेज ॾियणो आहे ऐं ॿियनि छोकिरियुनि जे पेरेंट्स लाइ बि? हर बचीअ लाइ मां त इहा ई आशीर्वाद घुरंदुसि सतगुरूअ खां त अहिड़ीअ तरह ॿचड़ियूं असांजो सिंधी भाषा खे वधाए करे, छो जो असांजी सिंधी भाषा अॼु मरण जे इन्हीअ ते ॼण वञी पहुती आहे। त मां त इहा ई सतगुरूअ जे चरणनि में अरदास कंदो त अहिड़ियूं ॿचड़ियूं सिंधी भाषा खे वधाइण लाइ तयारु थी कहिड़े बि नमूने परिवार में, पहिरियां ई त परिवार में असां सिंधी ॻाल्हायूं। वॾनि सिटियुनि में दास बि वियो आहे, बेंगलोर, मद्रास, हैदराबाद, वॾनि सिटियुनि में उतो परिवार में सिंधी नथा ॻाल्हाइनि, इंग्लिश या हिंदी। मां उन्हनि खे वेनिती कंदोसि भाई असां सिंधी आहियूं ऐं सिंधी रहंदासीं ऐं असांजी मादरी भाषा सिंधी आहे, इन करे तव्हां पाण में घर में त सिंधी ॻाल्हायो त अॻिते ईंदड़ जेके बच्चा उन्हनि खे सिंधी भाषा यादि रहंदी। पर जेकॾहिं तव्हां इंग्लिश ॻाल्हाईंदव, जेको ईंदड़ बच्चो उहो बि इंग्लिश में ॻाल्हाईंदो त असांजी सिंधी भाषा जो कोई महत्व ई न रहंदो। आई मीन एडिंग टू दिस, ज़रूरी आहे ॿियूं बि भाषाऊं सिखणु, बिकॉज़ वक़्त जे अनुसार दुनिया सां क़दम मिलाए असांखे डेफिनेटली हलणो आहे। बट दैट डज़ंट मीन की असां पंहिंजी जेकी मदर लैंग्वेज आहे उहो विसारियूं। सभु हुजिणो खपे बैलेंस, हिंदी, इंग्लिश। जेके स्टेट में लोकल रहूं था, हाणे मां महाराष्ट्र में रहंदी आहियां त मराठी बि सिखणु ज़रूरी आहे। बट इन्हनि सभिनि भाषा खे सिखण सां गॾु असां पंहिंजी मदर लैंग्वेज न विसरायूं। बट वंदना, शुरूआत घर खां ई थी थिए ऐं तव्हांखे जिते तव्हां पहुता आहियो, तव्हांजे करियर जे पुठियां तव्हांजी फैमिली जो ॾाढो वॾो हथु आहे। तव्हां जाम छोकिरनि जा रोल मॉडल्स आहियो, तव्हां उन्हनि लाइ छा था मैसेज ॾियणु चाहियो?
मां उन्हनि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदमि कि टेक प्राइड इन हू यू आर, वॉट योर लैंग्वेज इज़, सेलिब्रेट योर कल्चर, बिकॉज़ येस असां इंसान आहियूं, असां हिन जनम में अची करे डिफरेंट डाइवर्सिटीज़ में आया आहियूं, कंहिंखे कुझु कल्चर मिलियो आहे, कंहिंखे कुझु लैंग्वेज मिली आहे, बट इहो ज़रूरी आहे कि असांखे जेकी मिलियल आहे लैंग्वेज ऐं कल्चर असां हुनखे सेलिब्रेट कयूं। अगरि तव्हां सिंधी सिंगिंग में एंटर था करणु चाहियो त मेक श्योर कि तव्हांजी म्यूज़िक जेकी आहे कुझु अलॻि हुजे, जेकी असां सालनि खां कंदा आया आहियूं, जेका साज़ यूज़ कंदा आया आहियूं उहा त हुजनि ई इफ़ यू वांट, बट हुन सां गॾु कुझु उन में फ्रेश टच हुजे, मॉडर्न टच हुजे। जेका नॉन सिंधीज़ आहिनि उहा कहिड़ी था म्यूज़िक ॿुधणु चाहिनि, उन हिसाब सां तव्हांजी सोच हलणी खपे ऐं उन हिसाब सां तव्हांजो आउटपुट हुजणु खपे, त वञी तव्हांजी महिनत सफल थींदी। दादा, अॼु विरांगे खे 72 साल थिया पार्टीशन खे, वॾी शाबाश आहे तव्हांखे, तव्हां किथां खां वापसि अची करे फुल शुरू कयो पंहिंजो। फाइनली मूंखे तव्हां खां इहो पुछिणो आहे कि जेकी मीडिया एॾो सिंधी मुस्लिम सिंधी हिंदुनि लाइ ठाहियो आहे, तव्हां जेको मूंखे शुरूआति में पंहिंजो किसो ॿुधायो कार में कि तव्हां छो वापसि आया, उहो प्लीज़ ॿुधाए करे असां ऑडियंस खे बाय बाय चऊं। किराने जो दुकानु हुयो त उते अनाज ॾींदा हुआ, भई हिकिड़ो 5 किला ॾियणा आहिनि त उहे भई हिकु महिल 10 किला न आहिनि ॾियणा, के कानून हुया उन्हनि जा, असां ओॾी महिल एॾो को पढ़ियल हुयासीं कोन पुटु, त उन करे जेके ॻाल्हियूं बणियूं उन करे पोइ असांजे पिता चयो न भई हाणे हिते रहणो न आहे, हाली 2-3 महीना हलूं था, पोइ वरी जॾहिं शांति थी हिते त असां पोइ मोटी ईंदासीं। उन वीचार करे असां पंहिंजो पोइ सामान वग़ैरह बंदि करे उते रखी हलिया आयासीं। असां वरी असांजे लेखे 2-3 महीने खां पोइ असां मोटी वेंदासीं, पर पोइ मोटी वञण जो त सुवाल ई न उथियो। हिते ई दातार हरगंज ॾेई छॾिया, असांजा भला भाग थिया, अहिड़ो समय जो सतगुरु मिलियो। 1954 में सतगुरुअ जो मेलाप थियो, जंहिं असांखे ब्रह्म ज्ञान ॾेई करे असांजो जीवन सफल बणायो, जिनजे करे तव्हां पंहिंजो सरनेम चेंज करे निरंकारी। हिन पार्टीशन सीरीज़ जे थ्रू असां सिंधी फिल्म फेस्टिवल ते इहो ई था चवणु चाहियूं कि अॼु जी पीढ़ी, अॼु जी जनरेशन अॻियां वधण लाइ तयारु आहे, अॻियां वधी रही आहे, पंहिंजे ॿोलीअ खे अॻियां वधी रही आहे, पंहिंजे कल्चर खे अॻियां वधी रही आहे खणी करे, बट असां पंहिंजो पास्ट, असां जेको थी वियो उनखे असां विसारियूं नथा, उनखे खणी करे था अॻियां वधूं। दादा, थैंक यू हिन इंटरव्यू लाइ। Vandana, thank you. Thank you for having us, and what you are doing is really big thing. I am sure it is making a huge difference. At least I hope it does, and all the best to you. Thank you. I can't wait for more. हाणे छा था असां एक्सपेक्ट करे सघूं? कुछ 3-4 प्रोजेक्ट्स ते वर्क चालू आहे मुंहिंजो, सिंधी गाना ई आहिनि। कुछ नयो ॾियण ई जीअं हमेशह मां कंदी आहियां उहा कोशिशि रही आहे। हिकिड़ो सॉन्ग आहे जंहिंमें हिंदी ऐं सिंधी जो मिक्सचर करे कुझु मां प्रेज़ेंट थी कयां, ताकी अञा माण्हुनि खे वणे ऐं अञा माण्हू इंट्रस्ट वठनि, त लेट्स होप फॉर द बेस्ट। लवली, थैंक यू दादा। ॾाढी ख़ुशी थी पुटु, ॾाढी ख़ुशी थी बेटे। आई होप तव्हांखे इहो इंटरव्यू वणियो। प्लीज़ सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे लाइक कयो एंड शेयर कयो माण्हुनि सां। असांखे कॉमेंट्स में तव्हांजो फीडबैक ॾिजो। थैंक यू, बाय। सतगुरु के चरणों में अरदास कर रहा हूँ, इसी तरह ये मांग मांगी गई है सतगुरु के चरणों से। मुझी मंग आई हा तो सा प्यार रहे, मुझी मंग आई हा तो सा प्यार रहे, मुझो हर दम तो ते एतबार रहे, मुझी मंग आई हा। दर बदर थी जहाँ खां पयु से तो शरण, ओ दर बदर थी जहाँ खां पयु से तो शरण, तो सहारा
ॾिनो ओ मुंहिंजा गुरबचन तो सहारो ॾिनो ओ मुंहिंजा गुरबचन आसरो आ तुंहिंजो आसरो आ तुंहिंजो आसरो आ तुंहिंजो तोसां प्यार रहे मुंहिंजो हरदम तो ते एतबार रहे मुंहिंजी मंग आई हा मां गुनहगार खे तो सहारो ॾिनो हो मां गुनहगार खे तो सहारो ॾिनो हर ख़ुशियुनि जो भरियल तो भंडारो ॾिनो हर ख़ुशियुनि जो भरियल तो भंडारो ॾिनो दरु न भुलिजा तुंहिंजो दरु न भुलिजा तुंहिंजो दरु न भुलिजा तुंहिंजो तोसां प्यार रहे मुंहिंजो हरदम तो ते एतबार रहे मुंहिंजी मंग आई हा छल रहे हर घड़ीअ चित में चाहत तुंहिंजी ओ छल रहे हर घड़ीअ चित में चाहत तुंहिंजी पियो ॾिसां मां सदा मुस्कुराहट तुंहिंजी पियो ॾिसां मां सदा मुस्कुराहट तुंहिंजी पियो ॾिसां मां सदा मुस्कुराहट तुंहिंजी आशया है इहा आशया है इहा आशया है इहा तोसां प्यार रहे मुंहिंजो हरदम तो ते एतबार रहे मुंहिंजी मंग आई हा परदेसी तो कई जा इनायत मूंसां ओ परदेसी तो कई जा इनायत मूंसां थी मस्तानो रहा उम्र भर ना भुला थी मस्तानो रहा उम्र भर ना भुला थी मस्तानो रहा उम्र भर ना भुला कर तू रहमत इहा कर तू रहमत इहा कर तू रहमत इहा तोसां प्यार रहे मुंहिंजो हरदम तो ते एतबार रहे मुंहिंजी मंग आई हा